मुझा दोस्त इन जी सजी रात ये रोंदे रब जे याद में गुजरिया जे वक्त में अबे अम्मा पाजे भाइरन खे चयो थाने ता पुछी त चो त कंहिंजे निगाह सां नवाज़ जी वयो उन जा भाइर थाने ते पहुता जडे थाने ते पहुता हद जे सूबेदार खां पुछो असां जो भाउ काॾे वयो उन जवाब दिनो उन जी ज़मानत अबू हनीफा सोनो खणी पाण सां गॾु वठी वयो आ रोई भाइर मोटी आया अमड़ खे चयो ओ अम्मा पाड़े में रहण वारे सुने इमाम आज़म अबू हनीफा ज़मानत खणी छॾाए आयो आ बी रात बचड़े जी इए गुजरी मां चवे बचड़ा जेका गालण जे ला तैयार न हुई उहा अमड़ मानड़ी खयो बीठी आ ओ मुझा बचड़ा मानी खा जेको बचड़ो अम्मा दे निहारे कारियूं कढंदो हुयो अज अमड़ जे पेरन के चुमियूं ॾेई थो चवे ओ मुझी जी जल अम्मा अज मुखे दुआ कर शल मुझो सुणो मूंसां राज़ी थी पवे अल्लाह अकबर या रसूल या दम दस्तगीर सुनो दस्तगीर अजीज़ा ने मन जै वक्त में ॿियो ॾींहुं सुबुह जो थियो बारातियूं आवाज़ कोन आयो सुबह जो सवेर इमाम आज़म अबू हनीफा वरी दड़ो अचे खड़कायो दड़ो खड़कायो न जे भाइर निकता पाण पुछो ॿियो ख़बर तव्हां जो भाइड़ो काथे आ मुंहिंजा साईं घर मौजूद आ कियां उन जी तबीयत छा हाल आ उन जो कदमन में किरी फरमाइन चवन था ओ मुंहिंजा साईं सजी जिंदगी असां तव्हां जो कदर कोन कयो तव्हां जे ज़ात खे कोन सुञातो पर तव्हां जेका मेहरबानी फरमाई आ मुंहिंजा साईं असां उन खे बेवकूफ़ बेकार करे छॾे आयासीं यानी जेके घर जा भाती नाकारा करे छॾे ईंदा आहिनि अल्लाह जो कामिल वली जॾहिं उन जे मथां निगाह फरमाईंदो आहे त उहो नाकारा कम वारो बणिजी वेंदो आहे ऐं मुंहिंजा दोस्त हिकिड़े मिंट जे लाइ जवाब ॾे इहो केतिरा ई किस्सा तोखे ॿुधाइण जे लाइ तयार हां जुनैद बगदादी जो किस्सो तोखे ॿुधायां जुनैद बगदादी जवान बि ईअं कयो असांखे घुर्जे छा असां जेके औलिया अल्लाह जे निस्बत जा क़ाइल हूं असां जेके औलिया अल्लाह सां प्यार करण जा दावेदार हूं असां जे किरदार मां बि इहा ॻाल्हि नज़र अचणु घुर्जे असां जे किरदार खे बि इएं हुअणु घुर्जे जेकॾहिं यकीनन अंब अंबहन अंबड़ी अंब नथी थी सघे खटी सही पर कम अज कम पंहिंजे शक्ल खे त अंब जहिड़ो बनाए सघे थी ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ औलिया अल्लाह उहो कहिड़ो बि ख़ुदा जो कामिल वली हुजे महबूबे सुबहानी त महबूबे सुबहानी उन जे लाइ जेकॾहिं मां हिकिड़ो ई जुमिलो चवां त काफ़ी आहे हिकिड़ो ई जुमिलो चवां त काफ़ी आहे त दुनिया जे अंदर बच्चो ॼमंदो आहे हर मां जे हंज में ईंदो आहे अम्मा जे पेट मां निकिरंदो आहे बच्चो जॾहिं मां जे वजूद खां ॿाहिरि ईंदो आहे त फितरत बशरियत ते हूंदो आहे छा ते हूंदो आहे फितरत बशरियत ते हूंदो आहे बच्चो अम्मा जे वजूद मां निकिरे फितरत बशरियत ते हूंदो आहे जीअं वधंदो आहे तीअं फितरत शरीयत जे तरफ़ रवां दवां थींदो आहे छो त ॼमंदो आहे बशरी फितरत जे मुताबिक़ उहा करे अम्मा खां खीर घुरंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बग़ैर टाइम जे पियो दाहूं कंदो आहे फितरत बशरिया जीअं वधंदो आहे
वडड़ो थींदो आ समझदार थींदो आ हुनखे ख़बर पवंदी आ अम्मा जी इज्जत चाहे अबे जी इज्जत चाहे चाचे मामे जो मकाम चाहे यानी शरीयत जे तरफ वाधो थींदो आ फितरत शरीयत जे तरफ रवां थींदो आ आम इंसान जमे फितरत बशरियत ते वडो थी हले फितरत शरीयत ते मां सोने महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी गौसुल आज़म जेला यो हिकड़ो ही सेंटेंस तो के बुधाए छन्या हिकड़ो ही जुमलो तो के बुधाए छन्या त महबूबे सुबहानी जने अमड़ जे वजूद मां आयो आ त आम इंसानन वांगुर फितरत बशरियत ते कोन आयो आ पर अब्दुल कादिर जीलानी यमण सा फितरत शरीयत ते आयो आ हर बार जमंदो आ फितरत बशरियत बुधायुम चाहे दाहू करण कूकू करण मां जी थन जेला पंहिंजे पाण के लुछ पुछ करण तेस्ती चुप न करण जेसताईं हुनखे कुछ न मिले लेकिन महबूबे सुबहानी इए कोन आयो आयो त अमड़ जे वजूद मां आयो त मां जे वजूद मां मगर अचण निरालो आ ज़मीन ते पहुचण सां अब्दुल कादिर जीलानी मां चवे त बचड़ो खीर वठे पर अब्दुल कादिर जीलानी वठण जे लाइ तयार नाहे अम्मा चवे खीर पे अब्दुल कादिर जीलानी वठण जे लाइ तयार नाहे रुअण जे लाइ तयार नाहे छो त फितरत बशरियत में रुअण घुरण जी निशानी होंदो आ ओहो वडो हुजे या नंढो हुजे जेको रुअंदो आ इन जी माना घुरंदो आ रुअंदो ई तॾहिं आ जॾहिं हू घुरंदो आ त महबूबे सुबहानी रोए भी नथो पिए भी नथो मां बि मामूली औरत नाहे उहा बि अल्लाह जे महबूब जे बचड़ी अम्मा फातिमा ज़हरा जी दीवानी उनखे सजी ख़बर आ त बेनियाज़ रब मूंखे बचड़ो कहिड़ो अता फरमायो आ मगर दुनिया के ॾेखारण ज़रूरी हुयो इन करे अम्मा साइण पंहिंजे सर्दन सहेलन खे सॾड़ा करे चवे थी मूंखे ख़बर नाहे त मुंहिंजो बचड़ो छो नथो खीर वठे इन जे लाइ त पाड़े जूं वॾड़ियूं भले गॾु थियनि दायूं गॾु थियनि हुनखे ख़बर पवे का चवंदी पेट में सूर आ का चवंदी पासा वरतल का कीअं चवंदी का कीअं चवंदी सभई मुंतज़िर थींदियूं त बचड़ो खीर छो नथो वठे अम्मा खे ख़बर आ त मुंहिंजो बचड़ो ॼमंदे जाम रबता कयो आ होॾा मस्जिद जे मुअज़्ज़िन जे वक़्त में अल्लाह अकबर जो नारो हणंदो मुंहिंजो अब्दुल कादिर जीलानी सॾड़ो करे चवंदो अम्मा इफ़्तारी जल्द करण सुन्नत इफ़्तारी कराए इफ्तारी में देर करण मकरूह इफ्तारी में देर करण मकरूहात में शामिल आ इन करे महबूबे सुबहानी जी अमड़ के ख़बर आ त मुझे बचड़े जे सब्र जो मकसद चाहे लेकिन मां दुनिया के कीअं ख़बर पवे हां त ही जवान केरा सभिनी कोशिशूं कयूं अब्दुल कादिर जीलानी पंहिंजो मुंह मुबारक खोलण लाइ तयार नाहे जेकॾहिं जुमलो वधाए वञा ट्रपी आयो हां त ट्रपी थो हला कीअं ट्रपी थो हला हेॾे अब्दुल कादिर जीलानी अल्लाह अकबर जे अज़ान जे इंतजार में पंहिंजा चपड़ा खोलण लाइ तयार नाहे होॾां उन जो बाबो अलीउल मुर्तज़ा जाओ त काबे में पर अखियूं खोलण लाइ तयार नाहे सुभान अल्लाह निकिरी पियो हलाइने वाट सां निकिरी पियो हलाइने वाट सां ऐं अल्लाह जा बानड़ो ऐं ख़ुदा जा बानड़ो कलब जी जेका कुंजी आहे उहा मोहब्बत आहे उहो प्यार ऐं मुसलमान प्यार अहिड़ी शइ आहे मोहब्बत अहिड़ी शइ आहे तित्र जो कमु आहे झंग में उॾामण लेकिन तूं पिंजरे मां कढी थो छॾी सॾु थो करी मोटे छो थो मोटे जवाब ॾे छो थो मोटी अचे तोते जो कमु आहे झंग में उॾामण
शींह जो कम आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त ॿाहिरि गोड़ियूं करे ऐं पंहिंजे चंबनि सां टोड़ण इशारे ते शींह थो हले राज़ कहिड़ो आहे ऐं इंसान तू हज़रत इंसान हई थोड़ो पंहिंजे आपे में अच पंहिंजे वजूद में अच पंहिंजे वजूद खां ॿाहिरि न निकिर सिंधी में ॿुधो अथव त सवड़ खां वधीक पेर ढिघेर बा त थधि लॻंदी वरी सुंड माकी खाइणी पवंदी इन करे मुनासिबात इंसान पंहिंजे आपे में रहे मोहब्बत उहा शइ आहे प्यार उहो शइ आहे जो पखी बि पंहिंजा थी था वञनि जेकॾहिं पखी बि प्यार में पंहिंजो थी वञे थो त मूंखे जवाब ॾे छा इंसान तुंहिंजो पंहिंजो नथो थी था सघे पर जेकॾहिं तू उन खां नफ़रत कंदे उनखे चोर खे ओ चोर ज़ानीअ खे ओ ज़ानी शराबीअ खे ओ शराबी ईअं जेकॾहिं कचगोड़ियूं कंदे त चवंदो ओ मौलाना पंहिंजे आपे में रहो तुंहिंजे घरों न पंहिंजे घरों थो खावां महिनत मज़ूरी करे थो खावां पर जेकॾहिं उन सां प्यार करे जेकॾहिं उन सां प्यार करे उनखे भाकड़ो पाईंदे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ डॉक्टर जो कमु कहिड़ो हूंदो आहे उहो कॾहिं बि मर्ज़ खां नफ़रत ज़रूर कंदो आहे पर मरीज़ खां नफ़रत न कंदो आहे जॾहिं डॉक्टर मरीज़ खां नफ़रत कंदो उन ॾींहुं मरीज़ जो इख्तिताम थी वेंदो त मुंहिंजा दोस्त बुराईअ खां नफ़रत कबी आहे लेकिन इंसान खां नफ़रत न कबी आहे इंसान सां प्यार कबो आहे ज़िंदगीअ जूं इबादतूं हिकिड़े पासे पर हिकिड़ो गुनहगार जेको बेदीन थी चुको आहे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा खां दूर थी चुको आहे जेकॾहिं तुंहिंजे प्यार ऐं मुहबत में हिकिड़ो उहो मोटी रब जे दर ते रुजू इल्लाह करे ऐं सची तौबह करे त तुंहिंजे ज़िंदगीअ जे इबादत जो सवाब हिकिड़े पासे ही सवाब उन खां बि निरालो अचो त मोहब्बत करण सिखो अचो त प्यार करण सिखाऊं इंसान वरतले उनस माहे उनस जी माना ई प्यार आहे जेको कुझु मोहब्बत में आहे इहो कंहिं बि शइ में कोन्हे अज़ीज़ा ने मन ख़बर ना आहे मां पंहिंजे मौज़ूअ ते अलाए मोटी सघंदुसि अलाए कोन मोटी सघंदुसि ए भले ॻाल्हि जो अचे वई आहे थोरी त करे वठां त महबूबे सुबहानी शहबाज़ लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह जॾहिं अमड़ जे वजूद मां निकिता त फितरत शरीयत ते निकिता थोड़ो तवज्जो कर मां अॻिते हलां आम इंसान फितरत बशरियत ते ॼमंदो आहे वॾो थी फितरत शरीयत ते ईंदो आहे पर जवाब ॾे जेको ॼाओ ई फितरत शरीयत ते आहे ॿुधाए त हो अॻिते हली काॾे परवाज़ कंदो सुभान अल्लाह जॾहिं सुणे महबूबे सुबहानी जे परवाज़ ते निगाह विझूं त मां हिकिड़ो संदन जे पाक ज़ुबान मां निकितल जुमिलो पढ़ी ऐं पोइ ते मोटा त मुंहिंजा दोस्त मुंहिंजो बेनियाज़ रब क़ुरान में फरमाए थो रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह चवे थो रब्बुल मशरिक़ैन बिन मशरकन जो रब रब्बुल मग़रिबैन बिन मग़रिब जो रब थोड़ो न असां मौलवी साहब थोड़ो न साइंस जी इल्म सां भी थोड़ो न दिलचस्पी रखूं त ख़बर पइजी वञे त साइंस आई त क़ुरान मां आहे क़ुरान खां ॿाहिरि कुझु कोन्हे पर थोड़ो दुनिया जो इल्म बि असां हासिल कयूं न त अल्हम्दुलिल्लाह दीन जे नेमत सां अल्लाह ताला अॻे ई नवाज़े छॾियो आहे हिन वक़्तु दुनिया जा साइंसदान हिन वक़्तु दुनिया जा साइंसदान हिन वक़्तु दुनिया जा साइंसदान जदीद तहकीक खां बाद इन हद ते पहुता हन इन हद ते पहुता हन त हा अल्लाह जे कुदरत में यानी माहिर फल्कियात जेके हन फल्कियात जे अंदर चवनि था तो हिकिड़ा अहिड़ा टे ब्लैक होल हन यानी हिकिड़ा अहिड़ा टे खॾा सादर लफ़्ज़नि में चवां हन ऐं चवनि था उहे एतिरा वॾा हन जो हीअ सॼी दुनिया हिकिड़े में गुम थी वञे ॿ अञा स्पेयर में हन यानी साबित थियो त जिथे तूं असां रहूं था रुॻी हीअ दुनिया कान्हे हीअ तुंहिंजी असांजी दुनिया आहे अल्लाह जे कुदरत जूं अलाए केतिरियूं दुनिया मौजूद आहिनि यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जे
पाक कुरान करीम ते हलण खां पहिरीं सुणे महबूबे सुभानी जो जिक्र कया त सुणे महबूबे सुभानी फरमायो नज़रतु इला बिलादिल्लाहि जमआ। सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमायो नज़रतु इला बिलादिल्लाहि जमआ। जेतरा भी अल्लाह जे ज़ात जा शहर मां अब्दुल कादिर जीलानी ओहे सभई डिठा आहिनि। सुभान अल्लाह। हाणे केतरा खुदा जे कुदरत जा शहर हन अब्दुल कादिर जीलानी केतरा डिठा हन इहो तो असां वटि त न की कैलकुलेटर न की कैलकुलेशन करण जी गुंजाइश आहे। जॾहिं अब्दुल कादिर जीलानी जो इहो मक़ाम आहे त उन जे बाबे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हसनैन करीमैन जो मक़ाम छा हूंदो, इमामुल औलिया अलीउल मुर्तज़ा जो मक़ाम छा हूंदो। दुनिया खे त अब्दुल कादिर जीलानी समझ में कोन आयो, हसनैन करीमैन किथों अचनि, इमामुल औलिया किथों अचे। जॾहिं इमामुल औलिया न आयो त इमामुल अंबिया किथों अचे, इमामुल अंबिया न आयो त खुदा किथों समझ में अचे। याद रखी छॾ तोखे सभु कुझु समझ में ईंदो पर तॾहिं ईंदो जॾहिं तूं पहिरीं पाण खे त समझ त तूं छा आहीं। पहिरीं पाण खे त समझ त तूं ख़ुदि छा आहीं। छा महबूबे सुभानी न फरमायो त जंहिं पाण खे सुञातो उन पंहिंजे रब खे सुञातो। पाण खे त सुञाण मुस्लमान त तूं ख़ुदि छा आहीं। वक़द ख़लक़कुम अतवारा। अल्लाह जो कुरान पढ़ त सही। बेनियाज़ रब फरमायो वक़द ख़लक़कुम अतवारा। मुझो रब तो फरमाए पंहिंजे वजूद में निहार, पंहिंजे वजूद में निहारे पोइ सोचण शुरू कर त तूं इंसान त बनियो पियो आहीं, मोतबर ख़ान ताहीं सुहिणो त आहीं, आईने ॾे ॾिसी ठरी ठरी थो पवी। लेकिन मुझो रब तो फरमाए गौर त कर त तो जेको अॼु बनियो पियो आहीं इहो कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़री बनियो आहीं। सुभान अल्लाह। कुरान खोल त सही मुसलमान। बेनियाज पढ़ा बटराए तो कुरान जो। मुझे सुने करीम रब फरमायो फलियंज़ुरिल इंसान मिम्मा खुलिक़ मिम्मा यख़रुजु मिन बैनि सुल्बि वत्तराइब इन्नहु अला रज्इही लक़ादिर। मुझो रब तो के फरमाए रहियो आहे, मुझो बेनियाज़ रब तो के फरमाए रहियो आहे फलियंज़ुरिल इंसान। ऐ इंसान पंहिंजे पाण ते गौर त कर, पंहिंजे पाण ते गौर त कर। छो त आईने में ॾिसबो त ॿिए जी न पर पंहिंजी शक्ल नज़र ईंदी। आईने में पंहिंजी शक्ल नज़र ईंदी। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए ऐ इंसान पंहिंजे वजूद ते गौर कर, मिम्मा खुलिक़ पंहिंजे तख़लीक़ ते गौर कर, पंहिंजे पैदाश ते गौर कर। अॼु जेको तूं मोतबर लॻो पियो आहे, वज़ीर लॻो पियो आहे, MPA लॻो पियो आहे, MNA लॻो पियो आहे, वज़ीर आज़म लॻो पियो आहे, मौलवी साहब लॻो पियो आहे, हज़रत अल्लामा आखूद साहब लॻो पियो आहे। जेकी कुझु तूं आहीं पंहिंजे तख़लीक़ ॾे त गौर कर त तोखे छा मूं बनायो वियो आहे, कीअं बनायो वियो आहे, जेको इन्हनि मरहलनि मां तय करे तोखे इन मक़ाम ते पहुचाए सघे थो। उन बेनियाज़ रब जे आॾो कुझु बि करणु नामुमकिन नाहे। अल्लाह फरमाए थो खुलिक़ मिन माइन दाफ़िक़ यख़रुजु मिन बैनि सुल्बि वत्तराइब। उन पाणीअ जो ज़िक्र मुंहिंजो रब करे रहियो आहे, जंहिं पाणीअ मां अल्लाह तो असांखे बनायो आहे। लेकिन क़ुरान पढ़ियो त तई सम्झ बि सही उहो पाणी किथे किथे। यख़रुजु मिन बैनि सुल्बि वत्तराइब। मुंहिंजो रब तो फरमाए जंहिं पाणीअ मां ख़ुदा तोखे पैदा कयो आहे, उन पाणीअ खे पहिरीं मां बेनियाज़ रब औरत जे सीने में
ऐं मर्द जे पुठीअ में औरत अलॻि शइ आहे। तवजह कर, औरत अलॻि इंसान आहे, मर्द अलॻि इंसान आहे, लेकिन सीनो ऐं पुठी गॾु हूंदा आहिनि। रब जे कुदरत ॾे निहार। अल्लाह फरमाए थो उन पाणीअ खे यख़रुजु मिन बैनि सुल्बि वतराइब, उन पाणीअ खे औरत जे सीने मां बि ख़ुरूज कंदो हा, मर्द जे पुठीअ मां बि कढंदो हा, ॿिन्ही खे वरी मिलाईंदो हा, पोइ तो जहिड़ो दिलबर बनाईंदो हा। सुभान अल्लाह। न रुगी बनाईंदो हा, कुरान करीम ॾे निहार। न रुगी बनाईंदो हा, औरत भी सागी, यानी ज़ाल भी उहा, मुड़स भी उहो, बच्चा 5 या 7। न रुगी बनाईंदो हा, पर हर दफ़े बनावट जो रंग भी निरालो ॾेखारींदो हा। सुभान अल्लाह। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे, ऐ इंसान गौर त कर उन पाणीअ जे तरफ़। कपड़नि खे लॻे कपड़नि खां बेज़ार थी वञी, जिस्म खे लॻे जिस्म मां बेज़ार थी वञी, लेकिन मूं ॾे त निहार, मां केॾो न भलो मुसफ़िर आहियां। जंहिं पाणीअ खां तूं जिस्म बेज़ार करी, पंहिंजी जान बेज़ार करी, मां बेनियाज़ रब उन पाणीअ खे कीअं गॾु करे हर दफ़े नई तस्वीर बनाए दुनिया ते मोकिलींदो हा। सुभान अल्लाह। ऐं मुसलमान, जेको मुंहिंजो बेनियाज़ रब इन गलीज़ पाणीअ मां अज़ीम इंसान बनाइण ते क़ादिर आहे, उहो मुंहिंजो करीम रब तुंहिंजे ज़िंदगीअ खे बदिलाइण ते क़ादिर न आहे? जवाब ॾे मुसलमान। जेतिरो चवी क़ुरान पढ़ण लाइ तयार आहियां। मुझो बेनियाज़ रब सवाल तो करे, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। मुझे बेनियाज़ रब तो फरमाए, ऐ इंसान, ऐ इंसान, मा गर्रक बिरब्बिकल करीम। ओ जवानीअ ते मग़रूर थियण वारा, जवानीअ ते मग़रूर त भली थी, पर हिकिड़ो दफ़ो न विसारजां, इहा तोखे जवानी ॾियण वारो केरु आहे? ओ हुस्न ते नाज़ करण वारा, भले हुस्न ते नाज़ कर, मगर कॾहिं भी न विसारजां त तोखे हुस्न ॾियण वारो केरु आहे? ओ दौलत ते नाज़ करण वारा, नौकरीअ ते नाज़ करण वारा, कुर्सीअ ते नाज़ करण वारा, मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे, नाज़ भली कर, मगर इहो न भुलाइजां त इहो सभु कुझु तोखे ॾियण वारो केरु आहे? जेॾी महिल यादि अचे वञे त पोइ हे जुमिलो दोहराइजां त जेको ॾियण ते क़ादिर आहे, उहो खसण ते भी क़ादिर आहे। ऐं मुसलमान, अगर इहो हिकिड़ो ख़्याल तुंहिंजे न ज़हन में अची वञे त हीअ जेका सखणी ॾेॾर वारी फूक आहे तुंहिंजी निकिरी वेंदी, निकिरी वेंदी। मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए, उहा कहिड़ी शइ आहे? या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ऐ इंसान, उहा कहिड़ी शइ आहे जे तोखे तुंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आहे? जेकॾहिं तूं चवीं थो त औलाद जे करे परेशान हा, इन करे निमाज़ नथो पढ़ा, औलाद घणो आहे, रब चवे थो ॾियण वारो केरु आहे? जे चवीं थो त रिज़्क़ रोज़ीअ परेशान कयो आहे, रब चवे थो रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो केरु आहे? जे चवीं थो त
त कारोबार परेशान कयो आ कारोबार में बरकत ॾियण वारो केर आ जे चवे तो ज़मींदारी वॾी आ संभालण परेशान कयो आ ज़मींदारी ॾियण वारो केर आ बेनियाज़ रब तो फरमाए जंहिं भी शइ तोखे परेशान करे पंहिंजे रब खां परे कयो आ हिकिड़ो दफ़ो न भुलाइजां उहा शइ तोखे ॾियण वारो तुंहिंजो करीम रब आ या वरी इहो पंहिंजे पाण खां पुछ त उहा कहिड़ी शइ आ जेका तुंहिंजे रब वटि मौजूद नाहे जंहिंजे करे तो पंहिंजे रब खे छॾे वञी गैरनि जे दर ते धिका ऐं थावा खाधा लतीफ़ सरकार जो शेर पढ़ा लतीफ़ सरकार छा थो चवे चवे तो छाला वञी छो छाला वञी छो अदा तू तबेली थी तो ॿियनि जो वठ जो कंजक करीम रब जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां ऐ मुसलमान पंहिंजे यार खे विसार न अक्सर ॻाल्हि कंदो हा अॼु बि कयां थो हिकिड़ी कुराड़ी औरत आ केर ॻाल्हि केर कुराड़ी औरत मुड़स मरी वयो पुट जो औलाद कोन्हे न्याणियुनि जूं शादियूं परे परे थी वयो कखड़ाणो घर आ झूपड़ी कखाणी ठहियल आ पर कंहिं अमीर जे पाड़े में रहियल आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अमीरनि खे अल्लाह ताला सम्झता फरमाए त ग़रीबनि जे मथां रहम कनि उन ग़रीब जी उहा झूपड़ी अमीरनि खे अख में छुख खंदी आ हमेशह पंहिंजे कमदारनि खे चवनि जेको वणे न सो ॾियोसि इतो चोसि निकिरी पासे ते वञे असां हिते पार्क लॻरायूं मुंहिंजा दोस्त था अचनि गाॾियूं बीहनि वग़ैरह वग़ैरह उहा औरत चवे मुंहिंजूं यादूं इन झूपड़ीअ सां इहा झूपड़ी मूंखां न खसियो मां मरी वञा पोइ तव्हांजी मर्ज़ी वॾेर को ज़हन तव्हां सभिनी खे ख़बर आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा घड़ी क़रीब आई जॾहिं उहा कुराड़ी पंहिंजे बचड़नि न्याणियुनि सां मिलण जे लाइ वई आहे उहा न्याणियुनि ॾे वई हली चमचनि वञी वॾेरे खे ॿुधायो त अॼु घर में केरु कोन्हे रईस हुकुम कर त मिंट करे वठो मुंहिंजा दोस्त चमचनि देर ई कान कई उन ग़रीब जी झूपड़ी ॾाहे ट्रैक्टर हलाए करे ईअं झट में पट करे छॾियो उते दीवारियूं खणाए छॾियो जो वजूद ई ख़तम थी वियो जेॾी महिल ॾींहं ॿिनि खां पोइ उहा कुराड़ी पंहिंजी जॻह ते पहुची निहारण लॻी मुंहिंजा अबाणा कखड़ा काॾे विया हेॾहूं ॾिसे कखड़नि जो वजूद ई कोन हुयो हो परे खां चमचा खिली रहिया हुआ हाणे ॾिसो छा थी करे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कर उन कुराड़ीअ जेॾी महिल पंहिंजे पाण खे दुनिया जी ॾाढो लाचार ऐं कमज़ोर महसूस कयो मथे अर्श ॾे निहारण लॻी अल्लाह अल्लाह अर्श ॾे निहारण लॻी अर्श ॾे निहारे तवज्जो कर त अल्लाह सां ईअं पई कलाम करे जीअं पाड़े वारी माईअ सां ॻाल्हाइबो आहे इहो ज़ुबान कान कंदी आहे दिलि कंदी आहे ज़ुबान न ॻाल्हाईंदी आहे उन कुराड़ीअ अर्श ॾे निहारे अखिड़ियुनि में लुड़क लाड़े पंहिंजे करीम रब खे अर्ज़ कयो मौला मां त कान हुयसि छो त जेसि ताईं हुयसि कंहिंमें